अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट नादरा अमलदारनि जी कारकर्दगी ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। रिटायर्ड रेलवे मुलाज़िम मोहम्मद हसन जो शनाख्ती कार्ड ब्लॉक करण वारी केस जी ॿुधणी जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क्स ॾिना त ग़लतियूं नादरा वारा कनि ऐं अज़ाब आवाम खे भोगणो थो पवे। नादरा वारा पाण माण्हुनि जे रिकॉर्ड में फेरफार कंदा आहिनि। जस्टिस अमजद अली सहतो जो इहो चवणु आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त नादरा जी ग़लती सबबि लखई माण्हू परेशान ऐं अदालतुनि जा चकर लॻाए रहिया आहिनि। 12 लख पासपोर्ट सऊदी अरब मां वापसि मोकिलिया विया। केरु ॾिसण वारो न आहे। रिकॉर्ड जी फेरफार में नादरा जा डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स ताईं मुलविस आहिनि। जेसीं ताईं नादरा ऑफिसरनि जी मर्ज़ी शामिल न हुजे ग़लति कमु थी नथो सघे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जो नादरा अमलदारनि जी कारकर्दगी ते सख़्त कावड़ जो इज़हार। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट नादरा अमलदारनि जी कारकर्दगी ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। रिटायर्ड रेलवे मुलाज़िम मोहम्मद हसन जो शनाख्ती कार्ड ब्लॉक करण वारे केस जी ॿुधणी थी। जस्टिस अमजद अली सहतो रिमार्क्स ॾिना त ग़लतियूं नादरा वारा कनि, अज़ाब अवाम खे भोगणो थो पवे। नादरा वारा पाण माण्हुनि जे रिकॉर्ड में फेरफार कंदा आहिनि। जस्टिस अमजद अली सहतो जो इहो चवणु हो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त नादरा जी ग़लती सबबि लखे माण्हू परेशान ऐं अदालतुनि जा चकर लॻाए रहिया आहिनि।